अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चंडे जी हिकिड़ी सखावत जो वाक़ियो ॿुधाईंदासीं। दोस्तों हीउ वाक़ियो मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधाए चुको आहियां। हीउ मुंहिंजी चैनल ते वाक़ियो आहे, मेंह चोरी वारो वाक़ियो, तमामु मशहूरु वाक़ियो आहे दोस्तों, ऐं तव्हां हुनखे तमामु घणी मोट ॾिनी आहे ऐं पसंदि कयो आहे दोस्तों। हाणे ॾिसो, हीउ वाक़ियो तमामु सचो वाक़ियो आहे ऐं बिल्कुलु हूबहू इन्ही वाक़िए खे जेको आहे मशहूरु शाइर सिंध जे राशिद मोराई साहिब बि जेको आहे वाक़ियो बयानु कयो आहे। दोस्तों हीउ वाक़ियो तमामु मशहूरु वाक़ियो आहे ऐं उस्ताद जलाल चंडी जी सखावत जो वाक़ियो आहे। त उस्ताद जलाल चंडी एॾो सखी हो ऐं तमामु ग़रीब परवर माना जेको माण्हू हो, ऐं सखावत हुन में तमामु घणी हुई। सिंध में हुन जहिड़ो को सखी मर्द जेको आहे पैदा ई न थींदो दोस्तों। फ़नकार सां गॾोगॾु हू सखी बि हो, हुन में तमामु घणियूं ख़ूबियूं हुयूं दोस्तों। चवंदा आहिनि त सखी अलाह जो दोस्त हूंदो आहे त पोइ भले केतिरो बि गुनहगार हुजे, इहा हदीस आहे दोस्तों। ऐं उस्ताद जलाल चंडे में इहे ख़ूबियूं हुयूं दोस्तों। ऐं हुनजी तारीफ़ जेके पंहिंजा बि कनि पिया, परावा बि कनि पिया, हर ॻोठ जो राज जो धारियो माण्हू माना हर माण्हू पियो करे दोस्तों उस्ताद जलाल चंडे जी तारीफ़। पर जेका राशिद मोराई साहिब जेका तारीफ़ कई आहे उस्ताद जलाल चंडे जे शाइर, उहा तारीफ़ कंहिं न कई आहे दोस्तों। तव्हां ॿुधंदो त तव्हांखे इनशाला मज़ो ईंदो दोस्तों। वाक़ियो ॿुधण खां अॻु में जेको आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं पंहिंजा कमेंट ज़रूरु ॾिजो दोस्तों। त पोइ अचो त वाक़ियो ॿुधूं। अहिड़े नमूने सां लाड़कानी ज़िले में ॿिए हंधि राग ॻाए रहियो हो त हमराह क़ुर खणी आयो, हुनजी का मेंह चोराई थी वई। जलाल उथी बीठो, हुन खां पुछी छा मसइलो आहे? चई कोई मेंह चोराइजी वई आहे। जलाल उते ई लाउड ते माण्हुनि खे चयो त बाबा हीउ क़ुर तव्हां असां सभिनी जे लाइ आयो आहे, तव्हां मुस्लमान आहियो, जंहिं वटि बि मेंह हुजे या का ख़बर हुजे त क़ुर ते ॿुधायो। पर केर बि कोन कुछो। उते उनखे चयईं त मूं तुंहिंजी मेंह जी मूंखे का ख़बर कान्हे का, मूं चोराई कान्हे का, पर सुभाणे अचु मुंहिंजे वाड़े मां भली मेंह जाचे तूं खणी वञ, तोखे हिन क़ुर जे सदके मां ग़रीब आहीं, तोखे मां मेंह ॾियां थो। त अहिड़े नमूने सां हुन में इहा जेका सखा जी ख़ूबी हुई ऐं अणपढ़ियल थी करे जेकी कुझु यादि करे वेंदो हो, त मां नथो सम्झां त के अहिड़ियूं ख़ूबियूं कंहिं ॿिए ॻाइणे में को ॿियो ॻाइणो एतिरी सखा करे सघे या ईअं एतिरा कलाम यादि करे सघे। दोस्तों ईअं उस्ताद जलाल चंडे माना सखा कई। पोइ हमरा जेको आहे उस्ताद जलाल चंडे ॻोठ अची लथो। पोइ उस्ताद जलाल चंडे हुनखे पंहिंजे मेंह जे वाड़े में वठी वियो ऐं हुनखे चयईं त बाबा हितां जेका तोखे भली में हथु अचे, जेका लॻे तोखे भली में, उहा तूं भले चूंडी खण। दोस्तों पोइ हुन हिकिड़ी मेंह ते हथु रखियो जेका अॼु जे दौर में माना लखनि जी मेंह हुई। पोइ उस्ताद जलाल चंडे उहा हुनखे मेंह ॾिनी ऐं पोइ डाटसन किराए ते कराए ॾिनी ऐं डाटसन जो किरायो बि पाण ॾिनई दोस्तों। इहो उस्ताद जलाल चंडे जो सखी मुड़ुसु। हालांकि न को हुन चोरी कई न कुझु, बसि क़ुर जे सदके जेको आहे उहा मेंह ॾिनई दोस्तों। इहे हूंदा आहिनि सखी मुड़ुसु, जंहिंजूं तारीफ़ूं जेके आहिनि अॼु ताईं गूंजनि पियूं। हर कंहिं सिंधी माण्हू जे माना मुंहं ते इहो हुनजी तारीफ़ आहे, ज़बान ते हुनजी तारीफ़ आहे। दोस्तों दुआ कयो अल्लाह पाक उस्ताद जलाल चंडे जी बख़्शिश फरमाए, साईं राशिद मोराई जी बि बख़्शिश फरमाए। साईं राशिद मोराई बि नेक माण्हू हो, तमामु उस्ताद जो चाहींदड़ हो, परिस्तार हो ऐं असांजी सिंध जो क़ौमी हीरो हो दोस्तों मां सम्झां थो हीउ वाक़ियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।